घोटकी मां ख़बर ॾींदा हलो त घोटकी में मजलिस वहदत अल मुस्लिमीन, अंजुमन गुलामान हैदर करार ऐं अल महदी स्काउट्स पारां जश्न ईद मीलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां मरकज़ी इमाम बारगाह मंज़िल महदी खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में वॾे तइदाद में आशिकान रसूल शिरकत कई ऐं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजी अक़ीदत ऐं मोहबत जो इज़हार कयो। रैली जी अॻुवाणी मौलाना पहलवान अली संगड़, मौलाना माशूक अली संगड़, एहसान अली मुस्तफ़ाई, रईस रज़ा हुसैन संगड़, अफ़ज़ल शेख ऐं ॿियनि कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते इन जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे मौलाना पहलवान अली संगड़, मौलाना माशूक अली संगड़ ऐं ॿियनि चयो त आशिकाने मुस्तफ़ा जो जोश ऐं जज़्बो हर साल वधी रहियो आहे। शिया तंज़ीमुनि पारां जश्न ईद मीलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते मुनक़िद कयल शानदार रैली ते मुबारकूं पेश करियूं था। हिन चयो त मुल्क खे हिन वक़्तु इत्तेहाद ऐं यकजहती जी सख़्त ज़रूरत आहे। रसूल ख़ुदा जी शख़्सियत पूरी इस्लामी दुनिया लाइ इत्तेहाद जो नुक़्तो आहे। असांखे रसूल ख़ुदा जी मोहबत में मुतहद थियण जी ज़रूरत आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हज़रत गिरामी अॼु ही रैली जेकी आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यादि में कढी वई आहे ऐं असां वटि 12 खां 17 रबीउल अव्वल ताईं हफ़्ता वहदत मल्हाईंदा आहियूं। तमामु मुस्लमान पाण में मिली करे नबी काइनात जे नबी ऐं हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जी यादि में रैली कढंदा आहियूं। तमामु मोमिननि खे, तमामु मुस्लमाननि खे मुबारक हुजे। इहे सभु असां अॼु गॾु आहियूं। इहा उन ख़ुशी में अॼु रैली कढी वई आहे। ये रैली जेकी आहे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जी विलादत ते रखी वई आहे। ही काइनात जो सरदार आहे, जंहिं सरदार जे वजूद सां ही काइनात खे अल्लाह ख़ल्क़ कयो ऐं हिन जे वजूद सां ही दुनिया हली रही आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।